जल्दी जल्दी में तव्हांखे सवाल पुछणा आहिनि, तव्हांखे जल्दी में जवाब ॾियणो आहे, सोचणो न आहे। अच्छा हाँ सोचणो न आहे न। अच्छा तव्हांजो क्लासिकल फेवरेट सिंगर, तव्हांखे मां ॿ नाला ॾींदमि, तव्हांखे ॿुधाइणो आहे कहिड़ा तव्हांजो, रहमत अली मीराली या आशिक़ निज़ामानी? जल्दी सर जल्दी। रहमत अली मीराली। पॉप सिंगर नजफ अली या शेरियार अली? नजफ अली। गुड। फेवरेट रांदि तव्हांजी क्रिकेट या हॉकी? क्रिकेट। क्रिकेट ज़बरदस्त। फेवरेट सीएम असांजा एक्स जेके हुया कायम अली शाह या मुराद अली शाह साहब जो? कायम अली शाह। अच्छा ऐं सियासतदान जेके असांजा आहिनि नवाज़ शरीफ या आसिफ अली ज़रदारी साहब जो? आसिफ ज़रदारी। ओके। ऐं फेवरेट फीमेल सिंगर दीबा सर या शनीला? शनीला। गुड। फेवरेट एक्टर आमिर खान या शाहरुख खान? आमिर खान। ग्रेट। फीमेल एक्ट्रेस कतरीना या करीना? ॿई। अच्छा ॿई, चलो हलो इंडिया जन असां चई सघूं था। शायर वहीद हिकिड़ो या मुमताज़ मौलाई? ये भी ॿई सुठा आहिनि मुंहिंजे। ॿई न अच्छा हिकिड़ो मुमताज़ मौलाई। अच्छा ज़बरदस्त। ऐं फेवरेट मुल्क तव्हांजो पाकिस्तान आहे या इंडिया आहे? पाकिस्तान। ज़बरदस्त। ऐं वहीद हिकिड़ो लाइ हिकिड़ो सवाल मूंखे पुछणो आहे त वहीद हिकिड़ो शाइर सुठो आहे या ॻाइणो सुठो आहे? वहीद शाइर सुठो आहे। शाइर सुठा आहिनि। ज़बरदस्त, ॾाढा त सही जवाब ॾिना। हिकिड़ो त डिप्लोमेसी वारो ॾिनो, उहो कतरीना ऐं करीना जो त वरी सुठियूं आहिनि। पर तव्हां शौक़ु रखंदा आहियो फिल्म ॾिसण जो या ड्रामा ॾिसण जो? मूंखे घटि मिलंदो हूंदो तव्हांखे? न मां बिल्कुलु मुंहिंजो हिन सां लॻा आहे। मूवीज़ तमामु काफ़ी सारियूं जॾहिं पाकिस्तानी जॾहिं दौर हूंदो हो न, हक़ीक़त माना उन वक़्तु हिकिड़ो जीअं जुनून हुजे, जीअं मुंहिंजो ॻाइण सां जुनून हो, तीअं फिल्मूं मूं ॾाढियूं ॾिठियूं। अच्छा फिल्मुनि जो बि? ॾाढो तमामु घणो तमामु। मुंहिंजो ॿुधायांव थो त जॾहिं मुंहिंजो फंक्शन ते असां वेंदा हुआसीं त उन वक़्त में 3 सिनेमा ऐं शिकारपुर में 3 फिल्मूं जुमे ॾींहं लॻंदियूं हुयूं नयूं, त 3 ॾिसी करे पोइ मां वञी प्रोग्राम शो अटेंड कंदो हुउसि। वाह। पोइ हाणे उहा आदत आहे? हाणे घटिजी वई आहे। मतिलबु ईंदा आहियो थकिया करे सुम्ही पवंदा आहियो या टीवी हलाईंदा आहियो त काई फिल्म ॾिसो? हा बसि ईअं। अच्छा ऐं तव्हांखे कॾहिं शौक़ु चढ़ियो त भला मां एक्टिंग करे ॾिसां? एक्टिंग जो हक़ीक़त में शौक़ु मूंखे कोन हुयो, बाक़ी मां फिल्मूं ॾिसंदो हुयुसि। पोइ त जीअं नवां चैनल स्टार्ट थिया त उन्हनि हिकिड़ी ऑफर कई मूंखे, टेली फिल्मूं मुंहिंजूं ज़िंदगी ते 2 ठाहियूं। सो जेको मां चाहियां पियो उहो कमु कोन थी सघियो। अच्छा सेटिस्फाई न थियो? हा न थी सघियो।